फेसगंज ताल के नंढन वॾनि शहरनि पकाचांग भंगुबाण करोंडी अकरी कोटलालू में मंशियात फरोशन जो राज पुलिस बेबस बणियल इन हवाले से वधिक तफ़सील ॾेई रहियो आहे फेसगंज मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद चांग। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। तालके फैज़गंज जे नंढनि वॾनि शहरनि पक्का चांग भंगू बेण करूंडी अकरी कोटलालू में मनशा फिरोशन जो राज पुलिस बेवस बणियल। ख़बर मूजिब तालके फैज़गंज जे नंढनि वॾनि शहरनि पक्का चांग भंगू बेण करूंडी अकरी कोटलालू में मनशा फिरोशन जो राज पुलिस बेवस बणियल आहे। नौजवान नस्ल तबाह हर जगह ते मनशा फिरोशन जा अड्डा क़ाइम, पुलिस पारां मंथरी मुक़रर। पुलिस जी सरपरस्ती में विच शहर जे केबिननि ते नशे वार सोपारियूं, मेन पुड़ी, गुटको, कचो शराब, विस्की, भंग सरेआम विकिरो थियण लॻी। मनशात फिरोशन खिलाफ़ केस दाख़िल करण लाइ पुलिस पारां को बि एक्शन खणण लाइ तयार न आहे। आम शहरनि एसएसपी खैरपुर डीआईजी सखर खे अपील कंदे चयो आहे त मनशा फिरोशन खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे नौजवान नस्ल तबाह थियण खां बचायो वञे। जी महिरबानी शाहिद, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।